कोटलालू भरिसां तेज़ रफ़्तार कार जी टक्कर में वाटाड़ू नौजवान चीभाट जी फौत थी वियो आहे। मेरान नेशनल हाईवे ते नौजवान हिदायतुल्ला कोरी रोड पार करे रहियो त खेसि तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में नौजवान थड़े ते फौत थी वियो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोटलालू भरिसां तेज़ रफ़्तार कार जी टक्कर में वाटाड़ू नौजवान चीभाट जी फौत थी वियो आहे। मेरान नेशनल हाईवे ते नौजवान हिदायतुल्ला कोरी रोड पार करे रहियो त खेसि तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लॻो। अवां खे आगाह कयूं, नतीजे में नौजवान थड़े ते फौत थी वियो आहे। अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। कोटलालू भरिसां ही वाक़ियो पेश आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोटलालू भरिसां तेज़ रफ़्तार कार जी टक्कर में वाटाड़ू नौजवान फौत थी वियो। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। कोटलालू जी रिपोर्टर शेर मोहम्मद मरी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी शेर मोहम्मद। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोटलालू भरिसां तेज़ रफ़्तार कार जी टक्कर में वाटाड़ू नौजवान चीभाट जी फौत थी वियो आहे। मेरान नेशनल हाईवे ते नौजवान हिदायतुल्ला कोरी रोड पार करे रहियो त खेसि तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लॻो।